ओम शांति। अॼु जी मूल्य तारीख़ आहे 8/7/2022। अॼु मिठा मिठा श्री बाबा ब्रह्मा जी तन द्वारा चवनि था, मीठे मीठे ॿार हाणे ॿार साम्हूं वेठा आहिनि। ॿारनि जी बुद्धि में ज़रूरु हूंदो आहे कि पतित पावन परम पिता परमात्मा जो ज्ञान जो सागर आहे उहो हिन ब्रह्मा जी तन द्वारा असांखे पढ़ाइनि था। बुद्धि त पहिरियों पहिरियों वेंदी पंहिंजे शांति धाम में, पोइ हिते ईंदी। मतलब शांति धाम मां बाबा आयो आहे हिन सृष्टि ते, त पहिरियों पहिरियों शांति धाम वटि बुद्धि वेंदी, पोइ हिते ईंदी कि शिव बाबा आया आहिनि हिन ब्रह्मातन में असांखे राजयोग सिखाइनि। स्टूडेंट जी बुद्धि में इहो हूंदो आहे कि असांखे केरु पढ़ाईंदो आहे। स्कूल में वेंदा त सम्झदा कि फलानो टीचर असांखे पढ़ाईंदो आहे, उन्हनि जो नाम बि ख़्याल में रहंदो आहे न। अखियुनि सां बि ॾिसंदा आहियूं, सत्संग में बि क़िस्म क़िस्म जा हूंदा आहिनि, हुते हूंदा आहिनि फलाना फलाना महात्मा। असांखे हुते सम्झदा चईंदा फलानो फलानो महात्मा असांखे फलानो शास्त्र ॿुधाईंदो। भिन्न भिन्न अनेकानेक शास्त्र ॿुधाईंदा रहंदा आहिनि। जन जन्मांतर ईअं सुनंदा ई ॿुधंदा ई आया आहिनि। हाणे तव्हां हिते वेठे वेठे यादि कंदा आहियूं शिव बाबा खे। तव्हां सम्झदा आहियो असांजो पतित पावन बाबा उहो शिव ई आहे, उहो ई अची करे ब्रह्मातन द्वारा असांखे पढ़ाईंदो। ॾिसो शिव बाबा कॾहिं कोई शास्त्र न खणंदो, उन्हनि में ज्ञान आहे ई सही। ईअं ब्रह्मा बि पढ़ाईंदो आहे न। जॾहिं ब्रह्मा कुमार कुमारियूं बि पढ़ाए सघंदियूं आहिनि त छा ब्रह्मा न पढ़ाए सघंदो? मतिलबु विच विच में ब्रह्मा बाबा बि ॻाल्हाईंदा आहिनि। पोइ बि तव्हां ईअं ई सम्झो कि असांखे शिव बाबा पढ़ाईंदा आहिनि, न कि ब्रह्मा। इन में तव्हांजो ॾाढो फ़ाइदो आहे। इनखे चइबो आहे निरंकारीपन। बाप ऐं दादा ॿई ही निरंकारी आहिनि न। ॾिसो ब्रह्मा बाबा केॾा निरंकारी आहिनि। चवनि था कि सम्झो शिव बाबा ई पढ़ाए थो, मां नथो पढ़ायां। इहे ख़ुदि चईंदो आहे मां बि पढ़ाईंदो आहियां, परंतु सम्झो शिव बाबा ई पढ़ाईंदा आहिनि। जेतिरो शिव बाबा खे यादि कंदासीं ओतिरो विक्रमाजीत थींदा वेंदासीं न। हमेशह सम्झो कि शिव बाबा पतित पावन ज्ञान जो सागर असांखे पढ़ाईंदो आहे। जेतिरो थी सघे शिव बाबा खे भुलिजणो न आहे, वरसो बि उन्हनि सां ई पाइणो। मतिलबु जीअं जीअं शिव बाबा ॿुधाईंदा आहिनि न, त उन्हनि जो थोरो सो विस्तार एक्सप्लेनेशन विच विच में ब्रह्मा बाबा बि ॾींदा आहिनि, ताकी सम्झ में त अचे। छो जो शिव बाबा जी भाषा त अलौकिक आहे, त ॿार ॿुधनि सम्झनि न, त विच विच में ब्रह्मा बाबा हुनजो थोरो थोरो अर्थ कढी करे सम्झाईंदा आहिनि। शिव बाबा चईंदा आहिनि निरंतर मूंखे यादि करो। ब्रह्मा जी आत्मा खे बि चईंदा आहिनि तव्हांखे मूं वटि अचिणो आहे, उठदे वेंदे मूंखे यादि करण जो पुरुषार्थ करिणो आहे। इन में कमाई ॾाढी आहे, हेल्थ बि आहे, हेल्थ बि ॾाढी सुठी मिलंदी। कॾहिं बि टाइम वेस्ट न करिणो आहे। हियर नो इवल, सी नो इवल, टॉक नो इवल, डू नो इवल, थिंक नो इवल। सिवाय ज्ञान और योग जी कोई बि वाहियात ॻाल्हियूं न करणियूं आहिनि। जंहिंमें ज्ञान न आहे त ज़रूरु अज्ञान ई ठहिजो न। जर्मुई जगमुई कंदा रहंदा आहिनि। अहिड़ी ॻाल्हियूं कॾहिं ॿुधो न। जॾहिं ॾिसो कि इहे वाहियात ॻाल्हियूं ॿुधाइनि था त सम्झो इहे असांजो दुश्मन आहे। फालतू ॻाल्हियूं ॿुधाए करे टाइम वेस्ट कंदा आहिनि। बाप चईंदा आहिनि अहिड़ी फालतू ॻाल्हियूं न ॿुधो। कोई जी ग्लानी कंदा, कोई जे लाइ कुझु चईंदा ईअं अहिड़ी ॻाल्हि कॾहिं ॿुधी न। बाबा चईंदा आहिनि अहिड़ी ॻाल्हियूं न ॿुधो न ॿुधायो। जंहिंमें ज्ञान न आहे उहे ईअं ई ॻाल्हियूं ॿुधाए करे ॿियो ई नुक़सानु कंदा रहंदा आहिनि। इन करे बार बार सम्झाइबो आहे कि सर्विस ते तत्पर रहो। इन चित्रनि ते जेतिरो हिक ॿिए खे सम्झाईंदा ओतिरो धारणा बि थींदी वेंदी। हिते वेही चित्र ॾिसो, ये ख़्यालु करो ये शिव बाबा ये दादा आहे। इन द्वारा असांखे वरसो मिलंदो आहे। पोइ हिन पते दुनिया जो विनाश थी वेंदो। अहिड़ी अहिड़ी ॻाल्हियूं कंदा पंहिंजे खे बहलाए सघंदा आहियो, उहो सुठो आहे न। बाबा जीअं ॻाल्हियूं ॿुधाए थो, इहे ॻाल्हियूं असां हिक ॿिए सां डिस्कस करूं त सुठो आहे न। जर्मुई जगमुई जी त पाप ॻाल्हियूं कंदासीं त पाप आत्मा ठही वेंदासीं। बाप चए थो ॿार पाप आत्मा न ठहो।
दुनिया जो समाचार फलानी अहिड़ी आहे, हुन हीअ कई, इहे ॻाल्हियूं जो ॿुधंदा आहिनि ॿुधाईंदा आहिनि उहो मुफ़्त समय बर्बाद कंदा आहिनि। तव्हां त ॾाढो आबाद था थियो न, विश्व जा मालिक ठहिण वारा आहियो। बरोबर भारत आबाद हुयो न, भारत आबाद हुयो, हाणे बर्बाद आहे, बाप द्वारा आबाद थिए थो। बाप ऐं सृष्टि चक्र खे यादि करणी त ॾाढो सहज आहे। इन संगम युग जो कंहिंखे पतो न आहे। कलयुग में सभु पतित आहिनि, सतयुग में सभु पावन आहिनि। बाप चए थो मां कल्प कल्प जे संगम ते ईंदो आहियां पतितनि खे पावन ठाहिण। अजामिल जहिड़ा पापी बि आहिनि, इहे बि पाप आत्माउनि जी दुनिया आहे। हिन में कोई चैन न आहे। उहा पुण्य आत्माउनि जी चैन पाइण वारी दुनिया आहे। कहिड़ी सतयुग, इहे ॻाल्हियूं कोई सम्झाए न सघे। कंहिंजी बि बुद्धि में न आहे कि चैन असांखे किथे मिलंदो। इहे त तव्हां सम्झाईंदा आहियो कि सुखधाम में सुख मिलंदो आहे, इहो दुखधाम आहे। बल वॾा वॾा महल ठाहे करे वेठा आहिनि, परंतु रास्तो सॼो पतित ठाहिण जो ई आहे। न त भारत जी एतिरी उतरती कला छो थिए आहे। चढ़ती कला करण वारो हिकु बाप आहे, बाक़ी सभु किराइण वारा आहिनि। छो जी भॻवान खे सर्वव्यापी चई छॾींदा आहिनि, अलाए कहिड़ा कहिड़ा तरीक़ा। त भॻवान सां माण्हू दूर ई थो थिए न। त बाबा चए थो कि इहे सभु किराइण जा वारा रास्ता ॿुधाईंदा आहिनि। इन में ॾाढी सम्झ जी ॻाल्हि आहे, अंधश्रद्धा जी कोई ॻाल्हि कोन्हे। टीचर चईंदा तव्हांखे BA पढ़ायां थो त कूड़ थोड़ी आहे। हाणे बेहद जो बाप असांखे चए थो मां तव्हांखे सहज राजयोग सिखलाए करे राजाउनि जो राजा थो ठाहियां, त विश्वास करणो खपे न। स्वर्ग जो राजा ठहिणो खपे न। स्वर्ग जो राजा ऐं नर्क जे राजा में रात ॾींहं जो फ़र्क़ु आहे। नर्क में जो राजा रानी ठहींदा आहिनि उहे दान पुण्य सां ठहींदा आहिनि, अल्पकाल जो सुख मिलंदो आहे। लेकिन स्वर्ग जा महाराजा महारानी कीअं ठहींदसीं? पढ़ाई सां। इहे बि तव्हां ॼाणंदा आहियो बाबा जो प्लान छा थो हले। सॼी सृष्टि जो दुखधाम ऐं हुनखे सुखधाम शांतिधाम ठाहिणो ई आहे। ॼाणंदा आहियो भारत सुखधाम हुयो, बाक़ी सभु आत्मायूं शांतिधाम में हुयूं। हाणे सभु दुखधाम में आहिनि। पोइ शांतिधाम सुखधाम में वञिणो आहे। जो राजयोग सिखंदा उहो सुखधाम में ईंदा, बाक़ी सभु आत्मायूं हिसाब किताब चुक्तो करे शांतिधाम में हली वेंदियूं। शांतिधाम सुखधाम छा आहे इहे दुनिया खे पतो न आहे। इहे बाबा बि चईंदो आहे, असां न ॼाणंदा आहियूं। ॾिसो बाबा अगरि शिव बाबा असांखे चए शांतिधाम सुखधाम त असांखे सम्झ में अचे, पर ब्रह्मा बाबा सम्झी करे पोइ विच विच में असांखे सम्झाईंदा आहिनि शांतिधाम छा आहे, सुखधाम छा आहे। जो ख़ुदि मालिक आहे उहो भुली वियो त बाक़ी मनुष्य छा ॼाणंदा। ड्रामा अनुसार सभिनि खे किरणो ई आहे। हाणे वरी चरण जो समय आहे। बाप चईंदा आहिनि मां आयो ई आहियां सभिनि खे सुखधाम शांतिधाम में वठी वञण लाइ। सुखधाम अर्थात सतयुग, शांतिधाम अर्थात पंहिंजो घर। तव्हां वटि ॾाढा ईंदा, चईंदा मन खे शांती खपे। सुखधाम जो वार्तालाप त कोई करण वारो आहे न। छोजी सन्यासी त निवृत्ति मार्ग वारा आहिनि न, उहो कॾहिं सुख जो रास्तो ॿुधाए न सघंदा आहिनि। छोजी हुन सुख जी दुनिया ॾिठी ई न आहे। त जीअं बाप खे तरस पईंदो आहे कि हिननि खे सुखधाम शांतिधाम में वठी वञा, त बाबा चवनि था ईअं तव्हां ॿारनि खे बि ॿियनि जे मथां तरस पइणो खपे कि इहे आत्मायूं बि बाबा खे पहचाने करे स्वर्ग जो वरसो वठनि। बाप सां ज़रूरु भारतवासियुनि खे वरसो मिलणो खपे न। असां नर्क में छो आहियूं? असां स्वर्ग में हुयासीं, हाणे नर्क में आहियूं। परंतु इन ॻाल्हियुनि खे बिल्कुलु ई सम्झी नथा सघनि। माया बुद्धि जो तालो बिल्कुलु ई बंदि करे छॾी अथई, जो एतिरी सहज ॻाल्हि बि सम्झ में नथी अची सघे। भॻवान जॾहिं स्वर्ग जो रचयिता त ज़रूरु असां स्वर्ग जा मालिक हुजणा खपऊं न। हाणे न आहियूं छो जी रावण राज आहे। हिन रावण राज जो विनाश त हाणे थियणो ई आहे। इन जे लाइ उहो ई महाभारत लड़ाई साम्हूं बीठी आहे। आहे ॾाढो सहज, परंतु जॾहिं कंहिंजी बुद्धि में वेह, बुद्धि में न वेहण जे कारण आपस में जरमुई जगमुई कंदा रहंदा आहिनि।
टाइम वेस्ट कंदा रहंदा आहिनि, बर्बाद कंदा रहंदा आहिनि। अहिड़ियूं ॻाल्हियूं कननि सां कॾहिं न ॿुधणी खपे। तव्हां पंहिंजी पढ़ाई ते तत्पर रहो, तॾहिं पद पाईंदव। पाठशाला में जो सुठा स्टूडेंट आहिनि उहे सुठी रीति पढ़ंदा आहिनि। इम्तिहान जे ॾींहं में ख़ासि एकांत में वञी करे पढ़ंदा आहिनि कि किथे नापास न थी वञूं। नापास थियण वारा धक्का खाईंदा रहंदा आहिनि। बाप चईंदा आहिनि जेतिरो थी सघे हिकु बाप जी यादि में रहो। सजननि जी साजन सां सगाई थी आहे न, ऐं बसि छाप लॻी वई, अच्छा अॼु शादी कल्ह पति मरी वियो न, त सॼी आयु हुनखे यादि कंदी रहंदी। हाणे उहो त पतित ठाहिण वारो आहे। बाप चए थो मां तव्हांखे स्वर्ग जो मालिक ठाहिण वारो आहे, त अहिड़े बाप खे त केतिरो यादि करणो खपे। माया तव्हांजो योग तोड़ण जी कोशिशि कंदी आहे, परंतु तव्हांखे बहादुर रहणो आहे। संकल्प ॾाढा तूफ़ान लाहींदा जो अज्ञान काल में बि न ईंदा हूंदा। बाबा चईंदा आहिनि जीअं वैद माण्हू चईंदा आहिनि हिन सां ड्रिजो न, ईअं न ड्रिजी करे ॿी कोई दवाई ॿियो काॾे हली वञो न। छो जी वैद जी दवाई कंदा आहियूं त पेरोस जी बीमारी उथल खाईंदी आहे। बाबा बि चईंदो आहे ॿार यादि करो, अगरि माया जा तूफ़ान अचनि था मन में त ड्रिजो न। ईंदा लेकिन कर्मेंद्रियनि सां कोई कमु न कजो। बाबा खे यादि करे बाबा खे ॾेई छॾिजो। हिक ॿिए खे ज्ञान ॿुधाए करे कल्याण करिणो आहे। बाबा ॾाढो सम्झाईंदा आहिनि कि तव्हां पंहिंजी मस्ती में मस्तु रहो। घर में गीता पाठशाला खोलो, चैरिटी बिगिन्स एट होम। ॿारनि खे बि स्वर्ग जो मालिक ठाहियो। बाप स्त्री खे ऐं ॿारनि खे रचंदो आहे न सुख जे लाइ। तव्हां बि ॼाणंदा आहियो असां भविष्य जे लाइ कमाई था करूं, त छो न स्त्री ॿारनि आदि खे बि करायूं। उन्हनि खे घड़ी घड़ी चओ धंधो दोरी भल करो, सिर्फ़ु बाप खे यादि करो। इहा प्रैक्टिस अहिड़ी पइजी वञे जो पिछाड़ी में विनाश जे समय हिकु बाप ई यादि अचे, ॿियो कुझु अचे ई न, ॾिसंदे हुए बि न ॾिसूं, सिर्फ़ु बाबा ई यादि अचे। बाप चईंदो आहे तव्हां सभु हाणे तव्हां सभिनि जी हाणे वानप्रस्थ अवस्था अथव, सभिनि खे मूं वटि अचिणो आहे न। मां आयो आहियां तव्हां सभिनि खे वठी वञण लाइ। तव्हांजा पंख टुटी पिया आहिनि। सन्यासी जो ब्रह्म तत्व खे यादि कंदा आहिनि, उहो बाप खे यादि करे न सघंदा। सन्यासी हुन तत्व खे यादि कंदा आहिनि। बाबा चवनि था त उहो मूंखे यादि करे न सघंदा आहिनि। मां तव्हांखे हाणे ज्ञान ऐं योग जा पंख ॾियणु आयो आहियां, अर्थात सम्झ ॾियणु आयो आहियां। मूंखे यादि करणु सम्झंदव, यादि कंदव त मूं वटि हली ईंदव। बाबा चईंदा आहिनि जो देवता धर्म वारा हूंदा उहो मञदा ऐं शिव बाबा खे यादि करणु लॻी वेंदा। ब्राह्मण ठहिण बग़ैर देवता त कोई ठही न सघे न। वर्णनि जी बाजुली त आहे न, शुद्ध वर्ण जा हुयासीं, हाणे ब्रह्मा द्वारा ब्राह्मण वर्ण ब्राह्मण ठहिया आहियूं। ॾाॾे खां वरितो था वठूं, शूद्र खां ब्राह्मण ठहिया आहियूं। पोइ नई दुनिया में देवता ठहींदासीं, उनजा मालिक ठहींदासीं न। ब्राह्मण आहिनि सभिनि खां ऊच, ब्राह्मणनि जी चोटी आहे न। असां बाजुली खेॾंदा आहियूं। हिन में 84 जन्मनि जो ज्ञान सेकेंड में मिलंदो आहे। बाबा ॾिसो 84 जन्मनि जो ज्ञान असांखे हिकु सेकेंड में ॾिनो अथई न, कि तव्हां आत्मा आहियो, मां तव्हांजो बाप आहे, तव्हां हीअ सृष्टि चक्कर काटियो अथव। जीअं बाजुली खेलंदा आहियूं न, तीर्थनि माण्हू बाजुली खेलंदे खेलंदे तीर्थनि ते हली वेंदा आहिनि, एतिरो महत्व रखंदा आहिनि, ॾाढी भावना सां वेंदा आहिनि। अॼुकल्ह त तीर्थनि ते शराब आदि पीअंदा रहंदा आहिनि। आदत थी वेंदी आहे त छिपाए करे जेब में बोतल खणी वेंदा आहिनि। बाबा ब्रह्मा बाबा त सभु ॻाल्हियुनि जो अनुभवी आहे। हाणे जीअं हीअ ॻाल्हि आहे न, हीअ त शिव बाबा न ॿुधाई अथई, हीअं ब्रह्मा बाबा थो ॿुधाए कि तीर्थनि ते शराब आदि खणी वेंदा आहिनि। त ईअं विच विच में ब्रह्मा बाबा बि असांखे ॿुधाईंदा रहंदा आहिनि ज्ञान जी ॻाल्हियूं। ॾाढी भावना सां वेंदा आहिनि, पहिरियों वेंदा हुया, हाणे त भावना सां न वेंदा आहिनि। बाबा चईंदा आहिनि ॾिस रथ बि बाबा पूरो अनुभवी वरितो अथई। हाणे इहो शिव बाबा थो चए, इनखे बि बाप चईंदो आहे तव्हां ॾाढा गुरू कया, सत्संग कया, परंतु हाणे उहो सभु भुलिजो। हाणे जो मां ॿुधायां त उहो ॿुधो। भॻवानु अर्जुन खे चई रथ त वास्तव में ब्रह्मा बाबा जो शरीर आहे न,
हिन रथ में मां शिव बाबा वेठो आहियां। तव्हां सभु अर्जुन थी वियो न, बाक़ी घोड़े गाड़ी जी त ॻाल्हि न आहे, न सेना जी ॻाल्हि आहे, उहो त भक्ति मार्ग अज्ञान मार्ग आहे, ये ज्ञान मार्ग आहे। भक्ति जी डिपार्टमेंट ई अलॻि आहे। भक्ति मतिलबु खेल पाल करणु, गुड्डी गुड़ियनि जो खेल, पंहिंजी मन जी कहानियूं ठाहिणु। ज्ञान ॾियण वारा हिकु बाप आहे, बाक़ी त सभु भगत आहिनि। सॼी दुनिया जो जो बि मनुष्य आहे न, सभिनि जी आत्मायूं सॾु कंदियूं आहिनि, ओ गॉड फादर। आत्मायूं सम्झजो आहिनि, उहो ई असांजो बाप आहे, ॼाणंदा बि आहियूं। असांजो लौकिक बाप बि आहे, लेकिन सम्झंदा न आहिनि। असांजो लौकिक बाप हूंदे हुए बि वो ओ गॉड फादर, परम पिता परमात्मा, माता पिता छो था चऊं? पोइ छो न हेवनली गॉड फादर खे यादि कंदा रहूं? सिर्फ़ु जॾहिं उहो ई असांजो मददगार आहे, हाणे सम्झ त हुनखे यादि करो न। सिर्फ़ु दुख जे समय छो यादि करो? बाप चए थो मां तव्हांखे एतिरो सुख शांति ॾींदो आहियां जो दुख में मूंखे यादि कंदा आहियो। ॾिसो माण्हू छा चईंदा आहिनि, कई माण्हू की सुख दुख भॻवान थो ॾे। हाणे अगरि असांखे कोई जीवन में दुख ॾे त हुनखे यादि करूं। त अगरि दुख बि भॻवानु ॾे थो त दुख जे समय असांखे हुनजी यादि छो थी अचे? दुख ॾियण वारी जी यादि ईंदी आहे छा? मतिलबु उहो असांखे सुख शांति ॾींदो आहे, तॾहिं असांखे दुख में हुनजी यादि ईंदी आहे। त बाबा चए थो जॾहिं मां ई तव्हांजो दुख दूरि करे सघंदो आहियां त सिर्फ़ु दुख जे समय छो? सदा मूंखे यादि कंदा रहो। त आपस में तव्हांखे ज्ञान जी ॻाल्हियूं करणियूं खपनि। मित्र संबंधी आदि वटि अथवा ऑफिस में वेंदा आहियो, सभिनि सां तालुक रखिणो आहे, ॾाढी युक्ति सां उन्हनि खे ज्ञान रत्ननि जो दान ॾियणो आहे। शादियुनि में बि वञो त सेवा अर्थ, तव्हां गुप्त अहिंसक सेना आहियो, तव्हांखे कहिड़ी बि प्रकार जी हिंसा न करणी आहे। अर्थात असांजे कहिड़े कर्म सां कंहिंखे दुख न मिले, लेकिन बाबा जी श्रीमत अनुसार। घर गृहस्थ में रहण वारे माण्हुनि खे बाबा ॿारनि खे चईंदो आहे वञो मुंहिंजी यादि में वञो, मुंहिंजी यादि में खाओ त बचंदव। लेकिन अगरि घर गृहस्थ में रही करे बि असां हेॾे होॾे न वेंदासीं, हिक ॿिए सां न ॻाल्हाईंदासीं त पोइ सेवा न थींदी न। पोइ हुननि जो संकल्प हलंदा, युक्ति सां बाबा जी यादि सां हलो न त सभु करे सघंदा आहियूं। घर गृहस्थी बि न सम्झो, सेवा स्थान सम्झो। अच्छा, मीठी मीठी सिकल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी असां सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। वरदान आहे सर्वशक्ति रूपी बर्थ राइट खे हर समय कार्य में लॻाइण वारा मास्टर सर्वशक्तिवान ठहूं। सर्वशक्तियूं बाप जो खज़ानो, ऐं हुन खज़ाने जा अधिकारी केरु? ॿार। अधिकार वारे खे जीअं बि हलायो उहो हलंदो। ईअं ई सर्वशक्तियूं जॾहिं अधिकार में हूंदियूं आहिनि न, तॾहिं नंबर 1 विजयी ठही वेंदा आहियूं। हाणे अगरि असां शक्तियुनि जे मथां अधिकार जतायूं त असां नंबर 1 ठही वेंदासीं। त चेक करो कि हर शक्ति समय ते कम में अचे थी। हर परिस्थिति में अधिकार सां शक्ति खे यूज़ करो। ॾाढो समय सां ईअं अभ्यास कंदासीं न, शक्ति रूपी रचना के कार्य में लॻाईंदासीं, तॾहिं असां छा ठही वेंदासीं? मास्टर सर्वशक्तिवान। स्लोगन आहे कोई भी महान कार्य सभी जे उमंग उत्साह सां ई संभव थी सघंदो आहे। सभी उमंग उत्साह में रहंदा न, सभी जेका बि संगठन में कमु करनि था, कोई बि कमु, अगरि सभिनि जो उमंग उत्साह हूंदो न त उहो कार्य जल्दी सफल थी वेंदो आहे। त महान कार्य सभिनि जी उमंग उत्साह सां ई संभव थींदो आहे। अच्छा, ओम शांति।